कश्मीर में जो दस्ती बरादरी पारां मुबैना चोरी के इल्ज़ाम में नौजवान के मारण खिलाफ धरणो हयो वियो। मक़तूल शेरान दस्ती के वारसन इंडस हाईवे ते लाश रखी धरणो हणी सिंध पंजाब बलूचिस्तान तरफ वेंदड़ ट्रैफिक मुअतल करे छॾी। मक़तूल जे वारसन जो चवणो त नौजवान के बेगुनाह क़त्ल कयो वियो, जांच कराए इंसाफ़ कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त शेरान दस्ती ऐं ॿिया चोरी जे इरादे सां घर में दाख़िल थिया त भाॻियुनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। मलीर में जसा पारां तालीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि सां बिटे रवैये ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। अशरफ करोड़े, मुबशर जागीरानी, साजिद राजपर, सालार सिंधी ऐं ॿियनि चयो त कराची जे तालीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि सां तअसुब परस्ती वारो रवैयो इख्तियार कयो पियो वञे। हुन चयो तालीमी इदारनि जूं फ़ीयूं वधाए ग़रीब शागिर्दनि खां तालीम जो हक़ खसणु बंदि कयो वञे। अॻवान सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे मुतालबो कयो त शहीद सहाफ़ी जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। हैदराबाद वेझो म्याणी जे शहीदनि जी वरसी जे मौक़े ते भेटा पेश कई वई। पोड़ित मुज़ाहिमत तंज़ीम ऐं पर तरक़ियाती तंज़ीम ऐं फिशर फोक फोरम जे अॻवाननि म्याणी जे शहीदनि जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे खेनि भेटा पेश कई। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे कामरेड मुहिब निसा लगारी ऐं ॿियनि चयो त हू म्याणी जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ हिते गॾु थिया आहिनि। हुन चयो त सिंध जे जवाननि धरतीअ लाइ विढ़ंदे जान ॾिनी ऐं तारीख़ में अमर थी विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।